आयो लाल सभई चओ झूलेलाल। मुंहिंजा लाल साईं, समय बदिलजंदो पर उहा मुंहिंजी पसंद कोन्हे। तव्हां मुंहिंजे जीवन जा आख़िरी सत्य आहियो। 15 सवाल जो सही जवाब आहे बी। श्री अमरलाल जी गुरु धारण करण जो वीचार करे सिद्धलोक विया। सवाल 16 श्री अमरलाल खे कंहिं चयो तव्हां पाण गुरु आहियो, तव्हां पाण चेला आहियो? ए संत पुगर, बी रतन राय, सी सुमित्र ब्राह्मण, डी भोलेनाथ। हिन सवालनि जो सही जवाब राति जो 9 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। अॼु वरी आख़िरी दरवाजो खटखटायो जंहिं ते लिखियल हो जय झूलेलाल बेड़ा पार। सभई चओ जय झूलेलाल।